अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में भलीगार दादू रिपोर्ट हाकिम मशहूरी दादू 11 महीना खुदाबाद थाने जी हद गुड मोहब्बत अली जलबानी में कतल थी वियल फजल जलबानी जी केस जा जवाबदार गिरफ्तार न थियण खिलाफ़ गुड मोहब्बत जलबानी जे रहवासिन जिनसार जलबानी मिसमात रशीदा मिसमात जरीना मिसमात यतीमा जलबानी दादू प्रेस क्लब वारो एहतजाज कंदे दायूं त फजल जलबानी के 11 महीना अॻु हबीब नदीम मज़हर वज़ीर हाकिम ऐं नज़ीर जलबानी खेस गोलियूं हणी बेदर्दी सां क़तल कयो हो। वाक़े जो केस खुदाबाद थाने ते 11 महीना अॻु दाख़िल करायो, पर पुलिस वाक़े में मुलविस हिकु बि जवाबदार गिरफ़्तार नाहे कयो। उल्टो केस जी फरियादी गुलाम मुर्ज़ा जलबानी जेको मक़तूल जो पुटु आहे, उन जे मथां केस में जवाबदार वज़ीर जलबानी पंहिंजे नुंहुं सीमा ज़ाला कदीर जलबानी ऐं हफ़ीज़ा ज़ाल लियाकत जलबानी खे पाण सेवण थाणे जी हद में ज़ख़्मी करे फरियादी समेत 4 ॼणनि ते सेवण थाणे ते केस दाख़िल करायो आहे। पुलिस असांजे घरनि मथां चढ़ाई कई आहे। हिननि SSP जाम शोरो खां शिफ़ाफ़ जांच जो मुतालबो कयो आहे।